पुराना हथियार या हरबा इस्तेमाल करण सां सभ खां वॾो नुक़सानु इस्तेमाल करण वारे खे थींदो आहे। मतिलबु हिकु अहिड़ी साज़िश जेका दुनिया में बार बार पंहिंजे पाण खे दोहिराईंदी अचे, जंहिंखां हर माण्हू वाक़िफ़ थी वियो हुजे, छा उहा कारमन साबित थी सघे थी? उहे हुकूमती चालाकियूं जिन खे दुनिया अॼु तारीख़ जे किताबनि में पढ़े थी, असां वटि अॼु बि ज़ेर इस्तेमाल में आहिनि। 1789 में जॾहिं फ्रांस में इनकलाबी मुतहद थियण लॻा त शाही हुकूमत अवाम खे इहो यकीन ॾियारण में मसरूफ़ हुई त बग़ावत में मुल्क दुश्मन ताक़तनि जो हथ आहे। जॾहिं त बाग़ी हुकूमती ज़ुल्म, जिबर ऐं नाइंसाफ़ियुनि जे ख़िलाफ़ गॾु थिया। 1865 में अमरीकी खाना जंगी दौरान बि इहो ई हरबो इस्तेमालु थियो। असल वेड़ गुलामी जे ख़िलाफ़ हुई, पर रियासत हुनखे क़ौमी सलामती लाइ मसइलो ॼाणींदी रही। रूस में बालाशवक इनकलाब दौरान ज़ारशाही हुकूमत इनकलाबियुनि खे गैर मुल्की एजेंट साबित कंदी रही। चीन में तियाननमेन स्क्वायर बग़ावत में बि साॻियो तरीक़ो इस्तेमालु थियो। 2010 खां 2012 में अरब मुल्कनि में जेकी बि बग़ावतूं उथियूं, उन्हनि खे बि गैर मुल्की साज़िशनि जो नालो ॾिनो वियो। स्पेन में कैटालोनिया आज़ादी जी तहरीक हुजे या ईरानी इनकलाब, रियासत इहो ई ॿुधाईंदी रही त मुल्क खे तबाह करण जे लाइ गैर मुल्की अनासिर शामिल आहिनि। जॾहिं बि का रियासत पंहिंजे मफ़ाद लाइ विढ़ंदी आहे या अवामी बग़ावत खे दॿाइण जी कोशिश कंदी आहे, त अहिड़नि मौक़नि ते अक्सर कूड़ ॻाल्हायो वञे थो। 1964 में अमेरिका गल्फ ऑफ टोकन जो सबबु ॼाणाए वियतनाम ते हमलो कयो। सुडानी दारफोर बग़ावत खां वींदे चेचेना जी आज़ादी ताईं हुकूमतनि जेकी बि दावा कया सभु कूड़ हुआ। तुर्की में कुर्द बग़ावत खे दहशतगर्दी जो नालो ॾिनो वियो। साॻियो हथियार इसराइल फ़लस्तीननि जे मथां इस्तेमालु कंदो रहियो। पाकिस्तान ते अचो त हिते बि सभ खां घणो इहो ई तरीक़ो इस्तेमालु थींदो पियो अचे। हक़ जी ॻाल्हि करण वारे खे या त गैर मुल्की एजेंट जो नालो ॾिनो वञे थो, या वरी दहशतगर्द डिक्लेयर कयो वञे थो। ॾिठो वञे त इहे हरबा हाणे एतिरो त इस्तेमालु थी चुका आहिनि जो हाणे इन्हनि ते केरु यकीन ई कोन थो करे। हिते हलंदड़ हर तहरीक खे राह सां ॻंढियो वञे थो, हर आवाज़ खे दहशतगर्दी करार ॾिनो वञे थो, जॾहिं त असल बग़ावत ज़ुल्म जे ख़िलाफ़ हूंदी आहे। अॼुकल्ह सिंध में कैनाल मनसूबे ख़िलाफ़ एहतजाज जारी आहिनि। हाणे तव्हां ॾिसिजो, जॾहिं इहा तहरीक ज़ोर वठंदी, पहिरीं मुख़्तलिफ़ इशूज़ साम्हूं ईंदा। सिंधी मुहाजिर जहिड़ा थी सघनि था, बिरादरियुनि जा तकरार वधी सघनि था, छो त सरदारनि जी अक्सरियत इन्हनि जे ई वाह मां पाणी पीए थी। को मज़हबी इशू साम्हूं अची सघे थो, कंहिं वबा जो ड्रामो पैदा थी सघे थो, ऐं जॾहिं इन्हनि मां को बि हरबो नतीजो न ॾींदो त आख़िरी हथियार हुबल वतनी वारो इस्तेमालु कबो। मुल्की सलामती लाइ ख़तरो ॼाणाए बग़ावत खे दॿाइण जी कोशिश कई वेंदी। शायदि इन्हनि खां इहा ॻाल्हि विसरी वई आहे त जेकॾहिं अहिड़े तरीक़े सां कामयाबी हासिल थी आहे त रूस में ज़ारशाही ऐं फ्रांस में लुइस XVI जे हुकूमतनि जा तख़्त उम्दा गुण थियनि। ॾिसो, अवाम जॾहिं पंहिंजी ताक़त खे सुञाणे वठे थी, तॾहिं दुनिया जी मज़बूत तरीन हुकूमत बि लोॾा खाइण लॻे थी। पोइ बम, बारूद या मिसाइल का वैल्यू कोन था रखनि। हाणे हिन क़ौम खे तव्हां नथा रोके सघो, छो त हिन खे ख़बर आहे जेकॾहिं दरिया सुको त क़ौम कोन रहंदी, ऐं ॻाल्हि जॾहिं साह ते अची वञे त पोइ विढ़ण ज़रूरत बणिजी वञे थी। असल ॻाल्हि इहा आहे त हर उरूज खे ज़वाल आहे, ऐं उरूज में ज़वाल लाइ सिर्फ़ु हिकु फ़ैसिले जी ज़रूरत हूंदी आहे। तग़लक सल्तनत जे सुल्तान मोहम्मद बिन तग़लक खे बि पंहिंजे उरूज ते गुरूर हो, पर हिकिड़े फ़ैसिले तग़लक ख़ानदान खे ज़वाल में आणे छॾियो। उरूज ते त मुग़ल सल्तनत जो शहज़ादो दार शिकवा बि हो, तॾहिं त औरंगज़ेब जे चालनि खे नज़रअंदाज़ कंदो रहियो, ऐं बाद में उन्ही औरंगज़ेब संदसि तख़्त उम्दो करे इक़्तिदार संभाले वरितो। दिल्ली सल्तनत जो लोधी ख़ानदान पंहिंजी ताक़त खे मज़बूत करण बदिरां मक़ामी सरदारनि खे हद खां वधीक ख़ुदमुख़्तियारी ॾींदो रहियो, जंहिंजो नतीजो इहो निकितो त इब्राहिम लोधी जे दौर में बाबर हमलो करे लोधी ख़ानदान जो नालो निशान ई मिटाए छॾियो। दार सल्तनत जो केसर निकोलस दोम अवामी शिकायतुनि ते गौर करण वक़्त जो ज़ियान सम्झंदो हो, पर बाद में उन्ही अवाम संदसि पूरे ख़ानदान खे क़तल करे छॾियो। अॼु हिते असां वटि जेकी पाण खे ज़मीनी ख़ुदा सम्झनि था, उन्हनि खे ज़वाल में आणण लाइ सिर्फ़ु हिकु फ़ैसिले जी ज़रूरत आहे। इहा ॻाल्हि यादि रखो त चोलस्तान खे आबाद करण ऐं सिंधु दरिया मथां कैनाल ठाहिण जो फ़ैसिलो घणनि ताक़तनि लाइ ज़वाल साबित थींदो। तारीख़ पंहिंजे पाण खे दोहिराए थी, खिता तब्दील थी वेंदा आहिनि, चहिरा बदिलजी वेंदा आहिनि, पर किरदार साॻिया ई रहंदा आहिनि, ऐं उसूल बि उहे ई रहंदा आहिनि। उरूज में ताक़त रक़्स कंदी आहे, गुरूर खुदाई जी दावा कंदो आहे, ऐं जॾहिं अहिड़ी हालत में इंसान को फ़ैसिलो कंदो आहे त नतीजो ज़वाल ई हूंदो आहे।